अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर चयो आहे त कंहिं क़िस्म जी मामूली अगराई ते बि फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। भारत जे फ़ौजी क़यादत खे ख़बरदार कया थो त न्यूक्लियर एनवायरमेंट में ॿिन्ही मुल्कनि विच में जंग जी का बि गुंजाइश नाहे। पाकिस्तान सां बुनियादी मसला आलमी असूलनि ऐं बराबरी जी बुनियाद ते हल करियो। हाणे पाकिस्तान जो जवाब भारत जे अंदाज़े खां बि वधीक सख़्तु हूंदो। असीं अवां जे बयानबाज़ी खां कॾहिं बि ख़ौफ़ज़दा न थींदासीं। काकोल एकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त मार्का हक़ में भारत के तारीख़ी सबक सेखारे छॾियो। पाक फ़ौज दुश्मन के शिकस्त ॾेई क़ौम जे एतमाद के वधीक मुस्तहकम कयो। यकीन ॾियारियां थो त पाक सरज़मीन जो हिकु इंच भी दुश्मन जे हवाले थियण न ॾींदासीं। ख़ारिजनि पारां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करण ते ॻणती आहे। अफ़गानिस्तान ते ज़ोर ॾियूं था त दाइमी तशद्दुद बदिरां गॾियल सलामती जी चूंड करे। अफ़गान तालिबान सां ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान जो आला सतही वफ़द दोहा पहुची वियो। परॾे खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तानी वफ़द जी क़यादत ख्वाजा आसिफ करे रहियो आहे। अफ़गान तालिबान सां सरहद पार दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हि ॿोल ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम लाइ अहम अॻबराई आहे। परॾे खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम लाइ पुरअमन हल चाहे थो। अफ़गान तालिबान खे आलमी बिरादरी सां कयल वाइदनि जी पासदारी करणु घुर्जे। अमरीकी सदर पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में जंग बंदी जी ख़्वाहिश ज़ाहिर। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में झड़पूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंग बंदी कराइण मुंहिंजे लाइ आसान आहे। नोबेल इनाम लाइ न, पर इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ जंगियूं रोकरायूं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त मूं 7 जंगियूं रोकरायूं आहिनि। को ॿियो अमरीकी सदर हिकु बि जंग रोकराए न सघियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मूं रोकराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मूं जंग रोकराए लखें इंसानी जानियूं बचायूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डेंगी ऐं मलेरिया जा केस वधी विया। हैदराबाद ज़िले अंदरि डेंगी वायरस विघे 4 ॼणा फ़ौत, केतिराई मर्ज़ में मुब्तला। सूबे अंदरि हलंदड़ साल डेंगी जा 7679 ऐं हलंदड़ महीने 175 केस रिपोर्ट। हलंदड़ साल मलेरिया जे मरीज़नि जो अंग 2,15,270 ताईं पहुची वियो। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में 6,486 ॼणा डेंगी वायरस जो शिकार। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल मुल्क ऐं वफ़ाक़ ख़िलाफ़ साज़िश हुई। आमरीयत ऐं दहशतगर्दी जे गठजोड़ बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले ते हमलो कयो। तारीख़ में वॾा सान्या थिया आहिनि, पर कारसाज़ सान्यो दहशतगर्दी जो सभ खां वॾो वाक़ियो हो। बदकिस्मती सां मुल्क जे कुझु मामलनि में शफ़ाफ़ियत न आहे ऐं ईअं ई हलंदो आयो आहे। कराची में कारसाज़ सान्य जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी वक़्तु कारकुननि खे ख़िताब कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त बेनज़ीर भुट्टो अवाम जो आवाज़ हुई। हुन इंतहा पसंदी ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी। शहीद बीबी जे फ़लसफ़े ऐं सियासत खे अॻिते वधाए रहिया आहियूं। कारसाज़ सान्य खे 18 साल मुकमल, शहीदनि खे भेटा पेश। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पारां कराची में शहीद जी यादगार ते हाज़िरी। तक़रीब में निसार खोड़ो, शर्जील मेमन, सईद गनी, नासिर शाह ऐं ॿिया शरीक। गणी खुदा बख्श भुट्टो में शहीदनि जी वरसी मल्हाई वई। तक़रीब में पीपी अॻवाननि जी शिरकत। बदीन में बि वरसी तक़रीब। आजिज़ दामरा, ज्ञानचंद ईसराणी, तंज़ीला कमरानी ऐं ॿियनि जी शिरकत। टडोजाम जे मीर कॉलोनी में क़ाइम टूल नाको ख़त्म ऐं इंतज़ामिया मथां FIR दाख़िल करण जो हुकुम। हैदराबाद सेशन कोर्ट वापारनि जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मीर कॉलोनी में क़ाइम टूल नाको गैर क़ानूनी करार। अदालत चयो आहे त गैर क़ानूनी ओगाड़ी ते टूल इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। कलोई वेझो जवाबदारनि संगावती तकरार तां मुबैना तौर पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करे छॾियो। ॻोठ केटी में पोरियत हकीम कपरी खे बाहि ॾेई साड़ियो वियो। इस्पताल में तड़पी फौत। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पोरियत हकीम जे 2 पुटनि खे संग ॾिना विया हुआ। बाद में वॾे मंगड़ियूं टोड़ाए छॾियूं। बाअसर वॾेरे माइटनि खे इस्तेमाल करे पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करायो आहे। मेड़ वेझो जवाबदारनि जो औरत ते तशद्दुद, मथे जा वार कूड़े तज़लील, ॿारड़ी अगवा। ॻोठ ठोड़ा में जवाबदारनि घर में घिड़ी औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो। जवाबदार 1.5 साल जे ॿारड़ी शीरीन खे बि अगवा करे विया। हद जी पुलिस अघोर निंड पियल। वारसनि जी दरख़्वास्त ते दादू जी अदालत पारां SHO मेड़ खे शोकास नोटिस जारी।